अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो आहे मुरकश शेख ऐं आउं डॉक्टर शमसी नूरसानी गर्ल्स साइंस कॉलेज जे 12वीं क्लास में पढ़ंदी आहियां। ऐं अॼु मां ॿुधाइण वारी आहियां त 8 मार्च असांजो इंटरनेशनल वुमेन डे आहे ऐं असांजे स्कूल जी मैनेजमेंट मैडम मारवी अवान खे घुरायो हो त उन असांखे एक्नॉलेज करायो त वुमेन जा कहिड़ा हक़ हूंदा आहिनि ऐं असां वुमेन्स डे छो मल्हाईंदा आहियूं। उन असांखे बेशक तमामु सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं जेके हक़ ते असांखे उन्हनि एक्नॉलेज बि करायो, असांखे तमामु घणी नॉलेज मिली त आख़िर इन दुनिया में थिए छा पियो। असां हिकिड़ी कॉलेज गर्ल्स आहियूं, असांजे चौधारी त माना असांखे पंहिंजा हक़ मिलनि पिया, पर असां खां ॿाहिरि बि गर्ल्स आहिनि, ॻोठनि में छोकिरियूं आहिनि जिन खे उन्हनि जा हक़ न पिया मिलनि। इलाही सारियूं अहिड़ियूं गर्ल्स आहिनि जिन जी नंढी उमिरि में शादी थी कराई वञे। इहा ॻाल्हि मैडम असांखे क्लियर करे ॿुधाई त उन्हनि मां निकिरणो कीअं आहे, उन्हनि सां उन्हनि जो हलु कहिड़ो आहे ऐं उन्हनि खे कीअं रोके थो सघिजे। ज़ाहिरी ॻाल्हि असांखे अॻियां लाइ बि सोचणो आहे त असां कीअं पंहिंजी सोच हींअर खां ई चेंज करणु शुरू कंदासीं, नंढनि जनरेशन्स खे सेखारींदासीं त अॻियां हली असां हिकु वुमेन्स जे लाइ महफ़ूज़ ऐं हिकु सुठी इन्वायरमेंट क़ाइमु करे सघूं। हींअर अगरि असां नामहफ़ूज़ आहियूं त असां पंहिंजो पाण जी अहिड़ी सोच रखूं, ॿियनि खे अहिड़ो सेखारियूं त अॻियां हली ॿियनि नियाणियुनि सां ईअं न थिए। हिन वक़्तु असां वटि केतिरा ई केसिस थियनि था जंहिंमें असांखे नंढी उमिरि में शादी अची थी वञे, एजुकेशन खे रोकणु, नियाणियुनि जी एजुकेशन खे रोकण जा केसिस आहिनि। उन खां अलावा इलाही सारा रेप केसिस थियनि था, उन्हनि ते केरु नथो ॻाल्हाए, छोकिरियूं ॻाल्हाइण खां डिॼनि थियूं, केर बि न्यूज़ ते नथो अचणु चाहे। उहो छो आहे? ही एतिरी जहालत असां में छो आहे? उहा तॾहिं ख़तमु थींदी जेकॾहिं उन्हनि खे मैडम एवार्ड जहिड़ा माण्हू ईंदा, उन्हनि खे सेखारींदा। जेसिताईं उन्हनि खे ॻोठनि में तइलीम न मिलंदी, हू पंहिंजे हक़नि लाइ न उथी सघंदियूं। असांखे इहे सभु ॻाल्हियूं इन लेक्चर में ख़बर पई। हिन वक़्तु असांजे मुआशिरे में जेके बि केसिस थियनि पिया, जंहिंमें घणो करे असां ॾिसूं पिया त पढ़ियल लिखियल नियाणियूं जेके डॉक्टर्स जे थियण जे वे में आहिनि त हू पंहिंजूं सुसाइड पियूं कनि। त हीअ तमामु हिकिड़ी हैरत वारी ॻाल्हि आहे त वेठे वेठे हिकिड़ी नियाणी आहे जंहिंखे हर का शइ मिली पए त हू आख़िर सुसाइड छो कंदी? उन्हनि खां आख़िर कहिड़ियूं अहिड़ियूं सर्कमटेंसिस पिया अचनि त हू अहिड़ियूं हरकतूं करे थी? त आख़िर में पूरी रिसर्च खां पोइ, इलाही मालूमात करण खां पोइ असांजो जवाबु इहो निकितो आहे त नंढे हूंदे खां उन्हनि खे जेका ब्रेन वॉशिंग कई थी वञे, पूरी सोसाइटी उन्हनि ते जेको प्रेशर थी विझे, उन्हनि खे जेको सेखारियो थो वञे, उन्हनि खे इहो थो चयो वञे त हीअ शइ आहे उहा तव्हां नथा करे सघो। इन ॻाल्हि में स्टार्ट खां ई असांजे वॾा अॻवान आहिनि उहे पाण में मिलियल आहिनि। हू नथा चाहिनि त हीअ जेके औरतूं आहिनि जेकॾहिं अॻियां वधी वियूं त हीअ मसइलो खड़ो थी करे सघनि, उन्हनि जे कामयाबी जे वे में थियूं अची सघनि। असां औरतूं जेकॾहिं पंहिंजा हक़ वठण ते लहूं त केर बि असांखे न रोके सघंदो, पर मसइलो आहे त असांखां पावरफुल कुझु आहिनि माण्हू मथे आहिनि जेके असांखे रोकीनि था। त इहा ई साॻी ॻाल्हि आहे त असां माण्हुनि खे सम्झाईंदा आहियूं, छोकिरियुनि खे पढ़ाईंदा आहियूं त तव्हां अमन वारे रस्ते सां, आराम सां, ॻाल्हियुनि वारे रस्ते सां पंहिंजा हक़ वठी थियूं सघो, बजाए जो असां कुझु ग़लति कमु कयूं, उन्हनि जे उबतड़ कमु कयूं ऐं कोर्ट में केस करण खां अलावा बि ॿिया रस्ता आहिनि त असां पंहिंजा हक़ वठी था सघूं। इहे सभु ॻाल्हियूं इहे सभु ॻाल्हियूं करे असां पंहिंजा मसइला घटाए था सघूं। असांखे पंहिंजी सोच मटाइणी आहे। इहा सोच त न्याणी हीअ शइ नथी करे सघे, इहा सोच त न्याणी हीअ कमु, हीअ प्रोफेशन, हीअ जॉब नथी करे सघे, न्याणी इन शइ लाइ ठही ई न आहे। हीअ जेके कॉन्सेप्ट्स आहिनि जेके जेंडर्स खे अलॻि अलॻि था कनि, जेंडर्स जूं जेके ड्यूटीज़ आहिनि उहे उन जे पैदा थियण सां ई उन्हनि ते मोहलत कयूं थियूं वञनि, त इहे असांखे रोकणियूं आहिनि, इन्हनि खे असांखे ख़तमु करिणो आहे। उहो जॾहिं असां ख़तमु करणु शुरू कंदासीं त असांजे माण्हुनि खे ख़बर पवंदी त ॻोठनि में नियाणियूं आहिनि जंहिंखे वञी पढ़ाइणो आहे। ॻोठनि में इलाही सारा ॿार आहिनि, नियाणियुनि खे छॾे करे इलाही सारा छोकिरा बि आहिनि। सभु ॿार हींअर सुठी तइलीम हिते असां जेका शहरनि में पढ़ायूं पिया उन खां महरूम आहिनि। हीअ असांजी पंहिंजी ड्यूटी आहे त असां पंहिंजे ॻोठनि में वञी करे पढ़ायूं, जेका शइ असां पढ़ी असां उन्हनि खे बि मुहैया कयूं। त उनखां अलावा असांजे ॻोठनि में इहे बि हरकतूं आहिनि त माउ पीउ पंहिंजा नियाणियुनि खे बोझ था सम्झनि। हीअ बि असांखे उन्हनि खे एक्नॉलेज कराइणो आहे त तव्हांजी नियाणी तव्हांजे पुट खां वधीक क़ाबिल आहे, या कहिड़ी ख़बर हू ॿई बराबरि क़ाबिल आहिनि। हू ॿई उहो ई कमु करे था सघनि जेको अॼुकल्ह नासा वारा पिया कनि, हू ॿई ॼणा साइंटिस्ट थी था सघनि। तव्हांजो पुटु बि, तव्हांजी नियाणी बि टीचर थी सघे, तव्हांजो पुटु बि, तव्हांजी नियाणी बि इंजीनियर थी था सघनि। हीअ असांखे उन्हनि खे सेखारिणो आहे या नॉलेज ॾियणी आहे। ऐं जॾहिं माण्हू इहा ॻाल्हि सम्झी वठंदा त पोइ हू पंहिंजे नियाणियुनि खे वॾी उमिरि जे मर्दनि में नंढी उमिरि वारी शादी कराइण खां बीह रहंदा। इहा ॻाल्हि ख़तमु थी वेंदी।